नाज़रीन, लखी शाह सदर वेझो रोड हादसे में फोथियल काज़ी अहमद वासे नज़ीर भुट्टो ऐं हमीद लोहर जे वारसनि खे ख़दशो आहे त खेनि क़त्ल कयो वियो आहे। हिननि चयो आहे त वाक़े वारे हंधा मिलियल निशाननि मां लॻे ई नथो त हू हादसे में फोत थिया आहिनि। खेनि क़त्ल कयो वियो आहे। इख़्तियारियूं नोटिस वठी जांच कराइनि। वधीक ॾिसूं था ज़ुल्फ़कार टावरी जी हीअ रिपोर्ट। जीअं त 20 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने लकी शाह सदर वटि 2 नौजवान नज़ीर भुट्टो ऐं हमीद लोहर फोत थी विया। उनजे हवाले सां हींअर असां हुनजे हमीद लोहर जे वालिद वटि बीठा आहियूं। हुनजे वारसनि सां ॻाल्हायूं था त हुनजो इन बारे में छा चवणु आहे ऐं हिननि जा उहे निगर कीअं फोत थिया हुआ। जी साईं, मुंहिंजो पुटु अब्दुल हमीद 21 जनवरी ते जेको आहे सेवण शरीफ़ शादी हुई, शादी ते विया, शादीअ मां वापसी थी आहे, वापसीअ में ई जेको आहे सो क़त्ल थिया आहिनि। ऐं असां हली हली जेको आहे सो उते विया आहियूं, उते सेवण थेबार थाणो हुननि खे चयो अथऊं सूबेदार साहिब खे साईं FIR जेको आहे सो कयो। FIR असां 20 चकर जेको आहे सो उते विया आहियूं। हुननि खे चयोसीं साईं FIR कटियो, FIR कटियो। हू असांखे उते चवनि बाबा FIR कान थींदी, हीअं थींदो। असांखे उहो ॻाल्हियूं ॿोलियूं करे उते असांखे वापसि कयो छॾनि। असांजी केरु बि नथो ॿुधे। हुननि जे लाइ असां चऊं था त असांजी ॿुधे तदा की शहीद असांखां रोज़ जेको आहे सवाल था कनि अब्दुल हमीद बाबा छा असांजा कातुल कोन लभंदा? रोज़ाने जेको आहे घर था वञूं त बि इहा ई ॻाल्हि, छा असांखे जो कतुल सां असांजो इंसाफ़ न थींदो? मुंहिंजो सोटो हमीद लोहर ऐं ॿियो मुंहिंजो दोस्त नज़ीर भुट्टो सुभान बलाजी सां भत ते विया, सेवण विया, भत जी दावत हुई। सुभान बलाजी खे गाॾी सुभान बलाजी सुभान चए थो माना मूंखे निंड हुई ऐं पोयां गाॾी ज़ोरदार जेॾी महिल गाॾी हिनखे लॻी आहे त सुभान बालाजी खे कुझु बि न लॻो आहे, अॻियां को धक बि न लॻो आहे। असांजा अचे थो हमरा गुम थी विया आहिनि। अब हमरा कीअं गुम थी विया? हमरा यकदमि ईअं कीअं गुम थी विया? माना तोखे का ख़बर न आहे। हमरा माना हेठि जेको सो पिया आहिनि ऐं चए थो मूंखे का ख़बर कान्हे, मूं सॾ कया आहिनि हेॾां होॾां, हमरा गुम थी विया आहिनि। रेलवे टेकार हिनखे ॿुधायो त हमरा हेठि पिया आहिनि। वाक़ियो ही पेश आयो आहे शाह सदर वारा रेलवे टेकार जेके पुल आहे न उन खां हीअ हेठि पिया आहिनि। हाणे जे छोकिरा जे मथां किरनि था हेठि त पुल था उको किरनि था त हिनखे कंध बंद छोकिरनि जा भॼी पवनि त माना उहो बि हिनखे को बि धक न आहे। हाणे सुभान बलादी जा जेके माना बयान आहिनि, असां हुन बयान कंहिं में बयान मां जेको असां मुतमिन न आहियूं। हीअ जेको असांजा छोकिरा क़त्ल थी विया आहिनि, असां पहिरें ॾींहं खां वठी जांच तफ़्तीश कई आहे। हिन जूं ॻाल्हियूं ॿियूं आहिनि, टियूं आहिनि त केॾी महिल चए थो त हेॾां मुटण विया, मूं सॾु कयो। पर हू जेको असल में बयान इहो आहे त रेलवे ही जेके माण्हू ॾिठा आहिनि त ही बुलान ट्रेन वञे थी 2:15 बजे, उन जी रोशनीअ ते जेको ख़बर पई आहे त बाबा लाश पिया आहिनि। उन्हनि घुरायो आहे पुलिस खे लाश खणे होॾे वई आहे। ही पोइ सेवण में आयो आहे। असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त असांजी हुते केस दाख़िल नथो थियो वञे। असांजो वॾनि ऑफिसरनि खे ऑफिसर असांजो हक़ खपे। हमरा असांजा खून थियल आहिनि। जीअं त हमीद लोहर जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधी हुननि जो चवणु आहे त असां 20 ॾींहं असांजा नौजवान जेके सेवण दावत ते विया हुआ वापसी ते हुननि जा लाश जेके असांखे लकी शाह सदर आमरी जेके लकी शाह सदर पुल आहे उन वटि मिलिया आहिनि। हुननि जो चवणु आहे त इहो हादसो न आहे, असांजे नौजवाननि खे क़त्ल कयो आहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इन मामले जी इंक्वायरी कराई वञे ऐं असांजी FIR दाख़िल करे इन मामले जी छानबीन कई वञे त इहे कीअं क़त्ल थिया आहिनि। कैमरामैन दरिया ख़ान सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती TV न्यूज़, काज़ी अमल।